खैरपुर मां ख़बर ईंदा आलो त सेशन कोर्ट मेन गेट ते टे क़तल खुली दहशतगर्दी ऐं वाक़े साबित कयो त जजनि ऐं वकीलनि समेत क्लाइंटनि खे सिक्योरिटी ख़दशात दरपेश आहिनि। वाक़ियो खैरपुर पुलिस जी नाइली जो चिटो सबूत ऐं एडवोकेट एजाज़ अली चांडियो सदर बार खैरपुर डिस्ट्रिक्ट बार खैरपुर जे सदर एजाज़ अली चांडियो चयो त गुज़िरियल ॾींहुं सेशन कोर्ट जे मेन गेट आॾो हाज़िरी ते आयल टिनि ॼणनि खे हथियारबंदनि पारां सेशन कोर्ट जे गेट आॾो अंधाधुंध फायरिंग करे बेदर्दी सां क़त्ल करण वारे वाक़े जी मज़ामत करियूं था। एडवोकेट एजाज़ अली चांडियो चयो त सेशन कोर्ट अंदर ऐं ॿाहिरि मुक़ररु सिक्योरिटी एहलकारनि जी नाइली सबब अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। हिन वाक़े खां पोइ इहो बि साबित थिए थो त सेशन कोर्ट जे जजनि वकीलनि समेत क्लाइंटनि खे अदालत भरिसां बि सिक्योरिटी ख़दशात दरपेश आहिनि। हिन घरू सूबाई वज़ीर IG सिंध DIG सखर समेत वस वारनि खां मुतालबो कयो त वाक़े खिलाफ़ नोटिस वठी मुलविस जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं सेशन कोर्ट जी सिक्योरिटी सख़्त कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।